नाज़रीन हींअर असां वटि ही नौजवान अख्तर अली सूमरो मौजूदु आहे जेको सिंधी बुटड़ा यूसी सिंधी बुटड़ा तालको कैनशाह ज़िले दादू जो आहे। हीउ वीचारो बेरोज़गार आहे ऐं हिन जो भाउ मोहम्मद असलम सूमरो जेको कराची में लिपरहेड्स कंपनी आहे उन में कमु कंदो हुयो। 2 साल उते उन कमु कयो ऐं कुझु टाइम हिन बि उन सां गॾु कमु कयो, मगर हू 2 सालनि खां पोइ नौकिरी छॾे ॻोठु आयो ऐं उन दौरान हू वीचारो फौत थी वियो। ऐं हिन पंहिंजे घर जे गुज़र सफ़र करण लाइ अख्तर अली सूमरो वरी साॻी कंपनी पंहिंजे भाउ जी जाइ ते कमु करणु वियो, मगर हिन खे उतां जी इंतिज़ामिया वेट में इंतज़ारु करायो, वेट ते रखायो ऐं उते हिन खे चइनि तूं हिते तरस तोखे असां रोज़गार सां लॻाईंदासीं। हीउ वीचारो ग़रीब उते मसवाड़ ते कमिरो वठी ऐं उते रही पियो, मगर 2 महीननि ताईं हिन खे ख़ाली ॾटा ॾींदा रहिया, ख़ाली दिलासा ॾींदा रहिया। उनखां पोइ हिन खे महीनो तरसी हिन खे जवाबु ॾिनो त असां तोखे रोज़गार सां न लॻाईंदासीं, छो त असांजी कंपनी में 2 माण्हू हिकिड़े घर जा 2 ॿाहिरि असां नथा रखी सघूं। जॾहिं त हिन जो भाउ हाणे नौकिरी में आहे ई कोन, हू वीचारो फौत थी चुको आहे। 2 साल उते कमु करे आयो, उन जी जाइ ते हीउ उते कमु करणु वियो, मगर हुननि 2 महीना आसरनि में रहाए हिन खे मोटाए छॾियो ऐं आख़िर में हिन वीचारे उन रूम जी चार्जिस बि न ॾेई सघियो। उन कमरे वारनि हिन खे बेइज़्तो करे उतां कढी छॾियो। वधीक ई पाण ते मौजूदु आहे अख्तर अली सूमरो, उनखां असां पुछंदासीं, जी अख्तर छा मसइलो आहे बाबा? जी सर, अस्सलाम वालेकुम सर, मेरी रिक्वेस्ट है रिजवान साहब से सर। मेरे रिजवान केरु आहे? सर रिजवान मालिक आहे लेपर्स जो। अच्छा, हिन कंपनी जो मालिक आहे रिजवान? जी सर, जी हेड ऑफ नर्सरी समझो सर। तो मां सर कल आयो आहियां कराची मां ट्रेन में, फिर वरी भी मुंहिंजी बेइज्जती थी वई जो टिकट न हुई त मां। अच्छा, ट्रेन ते तूं चढ़े तो वटि पैसा न हुया तो टिकट न वरिती? न सर। अच्छा, उन बि तोखे माना तुंहिंजी तज़लील कई? न, उन खे सर न पहिरियां मूंखे उन ॾिठा रिज़वान साहब न, मूं उन खे ॾिठा त मूंखे गार्ड चश्मो पातल 10 ॿार वेठा, उन मूंखे चयो रिज़वान साहब ॿाहिरि निकिरी विया बचड़नि सां ॿाहिरि मुल्क 2-3 ॾींहंनि खां पोइ ईंदो। पर मां जीअं ई गाॾी मां लथो त सर पाण बीह रहियो, मूं सलाम न वरायो न, सर पाण वरायो। सर अंदरि हलियो त मूं ड्राइवर खां पुछो, ड्राइवर बि सर जे रिज़वान साहब जे ड्राइवर बि ईअं चयो त सर ॿाहिरि वियल आहे बचड़नि पंहिंजनि सां घुमण फिरण। मूं चयो मैं फिर भी आऊँगा इंशाअल्लाह, हक अपना लेना है, छीन के भी लेना है, जाति हमारे से हुई है और इन बंदों को निकालना भी नहीं है, क्योंकि हम खुद बेरोजगार होके रहे हैं। तोखे विहारे महीनो इंतज़ारु कराए, उतां जा कंपनी जा कहिड़ा अमलदार हुया जिन तोखे इंतज़ारु करायो, वरी तोखे नौकिरी कोन ॾिनी, तोखे वापसि करे छॾियनि? जी सर। उन्हनि जा नाला ॿुधाए न। यासिर साहब एडमिन आहे सर, LHK एडमिन आहे यासिर साहब? जी सर। ॿिया? तला साहब, साजिद साहब, इलेक्ट्रिक मिस्त्री राइस बाबा, उसी ने बोला कि हम ले आ रहे हैं पैसे, फिर नहीं आया तो सर मेरी मोबाइल मेरे भाई की सेलफोन वो भी छीनी गई। अच्छा, तोखा मोबाइल बि छीनी आहे? हाँ सर, मूंखां उनमें प्रूफ हुयो मुंहिंजो। उनमें प्रूफ हुयो? कहिड़ो प्रूफ हुयो? रिकॉर्डिंग हिननि जी जेके वेटिंग पिया कराइनि। अच्छा अच्छा, जेका वेटिंग कराइनि पिया, इंतज़ारु कराइनि पिया, उन जो प्रूफ हुयो? हा, त मां हेड ऑफिस खणी वेंदुमि, पोइ हुननि बाइक वारनि खे नंबर ॾेई छॾियो, पोइ बाइक वारनि सर मूंखां मोबाइल कढाई, उन ज़रिए उन जॻह ते जिते मां सर पहिरियों बि ॾेखारण कमु कयो। अच्छा, जेको कंपनी जो रिज़वान साहब आहे जी सर, उन सां तव्हां मिली सघिया आहियो या न, रूबरू ऑफिस में या किथे बि? जेको हफ़्तो हुयो न उन ते सर मां ॾिसी पाण बि सर ॾिठई मूंखे, मां सर ॻाल्हाए न ॾिठो तो बि हुन बि, पर तूं ॻाल्हाईंसि, रिक्वेस्ट करींसि, तूं सॼी हक़ीक़त ॾसींसि न। सिंधी बुटनि खां रिक्वेस्ट, पर अधु बयानु उन कयो, वरी अॻिते न थी सघे। मुंहिंजी मोबाइल बि मुंहिंजे भाउ जी अञा ताईं बि सेलफोन। हाणे तूं रिज़वान साहब खे कहिड़ी अपील थो करी, उहा रिपीट कर, ॿुधाए। सर मां चवां थो हिननि खे कढियो वञे नौकिरी तां, हिननि खे न हटायो वञे। जिन तोखे ख़ाली ॾटा ॾिना, तोसां ज़्यादती कई, उन्हनि खे नौकिरी मां कढियो वञे? न कढियो वञे, न हेॾो होॾे कयो वञे, हिननि ते जुर्मानो ठोकियो वञे, जेको मुंहिंजो वाउचर मुंहिंजो बणायल आहे। मूंखे सर हेड ऑफिस खां 50,000 ॾेई मूंखे कढियो नर्सरी, सही आहे सर? अच्छा, 50,000 तोखे ॾेई कंहिं कढियो? उन जुमागुल। मुख्तसर बोल रहा था, मुख्तसर बताना, मुख्तसर अभी अक्सरियत बता रहे हैं। एक एक बंदे के बॉस रिजवान साहब के रुपये से वो खुद जुर्माना ठोके उनके ऊपर,
और चीटे पे दाग लगाया है। मेरे चीटे से मोहब्बत है हमारी, अब मेरे भाई की मोहब्बत से ये इसी को हमने संभाला है बॉस। तुझो तुझो मतिलबु आहे तोखे रोज़गार सां लॻायो वञे, तोखे रोज़ी ॾिनी वञे, तोखे नौकिरी ॾिनी वञे, तुंहिंजे भाउ जी, तुंहिंजी रिज़वान साहब खे इहा अपील आहे। अपील आहे कारपेंटरी जो सर फार्म आहे, मुंहिंजो मां पंहिंजी पहिरीं ब्रांच ठाही आहे सरवारनि जी लेपर्स जी टावर पे, लाला मंसूर केशर, उसका केशर रूम बनाया था और कैबिनेट सारे बनाए थे, ट्रे जिसमें रखी गई है, जिसमें पार्सल और फाइल पड़ी हुई है, हमारा काम बता देगा। अच्छा, तूं जेको हुते भाउ सां गॾु कमु कयो हुयो उते कंपनी खे, तूं उन लाइ कंपनी लाइ तो जेको कमु कयो उन जे करे कंपनी जी इज़त वधी, ऐं हाणे बि तूं चाहीं थो तोखे वरी वापसि हुते तुंहिंजे भाउ जे जाइ ते रखियो वञे। मोहबत हाणे बि आहे, पर तूं अञा उनखे अहमियत ॾियाराईंदे, अञा उनजी वैल्यू वधाईंदे, तूं रिज़वान साहब खे बि अपील कई आहे तोखे नौकिरी ते लॻायो वञे। नाज़रीन, हीअ असां वटि अख्तर सूरमुरो मौजूदु हुयो जेको कराची जी कंहिं कंपनी आहे का लेपर्ड्स, उन में कमु कंदो हुयो। हिन जो भाउ कमु कंदो हुयो, उन सां कुझु टाइम हीउ बि गॾु कमु कंदो हुयो, मगर 2 सालनि खां पोइ उन जो भाउ छॾे आयो ऐं हू फौत थी वियो। हींअर घर जो हीउ वाहिद कफ़ील आहे, हीउ उन पंहिंजे घर जे बचड़नि जे रोज़गार लाइ, गुज़र सफ़र लाइ उते कंपनी में वियो, मगर कंपनी जा जेके ॿिया अमलदार हुया उन्हनि हिन खे वेट में विहारे महीने खां पोइ हिन खे तज़लील हिन जी करे मोबाइल बि हिन जी छिनी हिन खे वापसि करे छॾियो आहे। हिन पंहिंजी कंपनी जे लेपर्ड्स कंपनी जे मालिक ऐं हुनजे जेको हुनजो MD आहे, हुनजो मालिक आहे, उन रिज़वान साहब खे हिन अपील कई आहे, रिक्वेस्ट कई आहे त हिन खे वापसि पंहिंजी भाउ जी जॻह ते रोज़ी सां लॻायो वञे त जीअं पंहिंजनि बचड़नि जो गुज़र सफ़र करे छॾे। ऐं जिन हिननि सां बेवाजिबी कई आहे उन्हनि खिलाफ भी कार्रवाई कई वञे। हम रिक्वेस्ट करते हैं लेपर्ड्स कंपनी के रिजवान साहब को कि ये सिंधी नौजवान है, इसको रोज़गार से लगाया जाए, इसका हक भी बनता है। इसके भाई ने उधर काम किया था 2 साल और उस भाई की जगह पर वो जो वैकेंसी खाली है उसकी सैलरी भी 47-48 आ रही थी बॉस। तो नाज़रीन, हीअ असां वटि नौजवान हुयो ऐं हिन लेपर्स कंपनी जे अख़्तियारनि खे हिन अपील कई आहे त मूंखे रोज़गार सां लॻाए मुंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र आहे उहो बहाल कयो वञे।